अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिहि व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीजो, हजरत हंबा जे कोठ जी जमात चक वारो पाड़े ओड़े वारो अवां की मुबारक जो अल्लाह ताला अवां के हिन पट ते विहारे उन्हीं कुरान करीम जो बुधन नसीब फरमायो आ, जंहिंजी पहिरियों तिलावत जो अल्लाह जे ज़ात पाण कई आ। इन जी ज़ियारत कयो त तव्हांजो अखियूं ठरी पव। ॾिसी वठो कुरान खे, हयातीअ ते इतबार न आहे। पहिरियों तिलावत रब जे ज़ात पाण कई ऐं वरी नाज़िल नबियन जे सरदार ते चओ कुरान खे। आसमान जमीन जे पैदा थियण खां 1000 साल रातिन जा अग में रब जे ज़ात बिन सूरतन जी तिलावत कई। एक सूरत ताहा, ॿियो सूरत यासीन। सब तो चो सुभान अल्लाह। हजरत हंबा वारो पाड़े ओड़े वारो नबी से फरमायो जे हिकड़ो दफो सूरत यासीन जी तिलावत कई, अल्लाह ताला उन जे दफ्तर में 10 कुरान जे खत्मन जो सवाब लिखराए छॾीन। इते न मरसिया पुजन, न बैत, न रुबायूं, न दुईला, न कसीदा। चो हे कुरान तौरेत खां, इंजील खां, ज़बूर खां, समूरन किताबन खां मथे आ ऐं आयो भी चो मथों। सूरत ताहा यासीन जी तिलावत कई। भला से हुयो भी कोई न बुधो कहीं कुरान, जे मलाइकन बुधो कुरान। मलाइक पिया चवनि ओ मिठा रब, इहो मिठो कुरान कंहिंखे ॾीने जंहिंजी पाण तिलावत कई। चई इहो अरबी मोहम्मद करीम ऐं उन जे उम्मत खे ॾींदुसि। इते मलाइकन लफ्ज़ केड़ा चया तू चवंदो आहे हे मुबारक दे, हे दे, हे दे। इते मलाइकन चयो मुबारक आ उन उम्मत के जंहिंखे पुखे में हे कुरान मिलो। उहा ही उम्मत फरमायई कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। मच्छा टोप खुलियल हुजनि त 3 मेलन में छड़ो ठकाओ ॿुधे हा कुरान जे रहमत जा। हिन उम्मत खे जो भलाईअ जो ताज नसीब थियो। कन नबियन जा उम्मती सुबह जो गुनाह कन, शाम जो निड़ ते लिखजी वने ऐं हुजूर जे उम्मत के 47 जे पलव सां ढकियूं तो अचे त मुंहिंजे दिलबर नबी जा उम्मतीन मन तौबा करे विझन त इते जो इते माफ़ी जा। ॾाढा जो सुभान अल्लाह। बत के भी माटो हाणे ॾिनो अथव। अल्लाह हिन घड़िन जो कदर कबर में पवंदी, रात मेलन में गुजरी वने, मलाखड़न में, टीविन में, ड्रामन में, दुनिया जे कमन में। पर वडे बख्त वारा हुए न जेके रहमत वारे कुरान जे कचहरी में वेठा।
एक कब्र में पुगी तो कब्र में रंग 12 मिट्टी अंदर कब्र बिश्त जो बाग सब चौड़ा ॾियां सुभान अल्लाह। अज भी वञो वलियन बुजुर्गन जो कब्रां ॾिसो 100 साल गुज़री आदन त चेहरे ते गुस्ल जो पानी बीठो आ कफन भी चो मेरो न थियो आ। इहो छाजे करे समूरा जो मजूरी क्यों कुरान जी गुलामी क्यों आमना दे लाल जी। अल्लाह कुछ करे यार जेको उते कम अचे। हिन उम्मत जो मकाम जो दिलबर नबी जे करे आ छो त सारन नबियन खां मोहम्मद मुस्तफा प्यारो दस त जो उम्मत भी प्यारी दस। अल्लाह करे निंद्र में नबी साईं जी ज़ियारत थी वञे आमीन त जो ॾाढा मुशरिक के ज़ियारत न थींदी कब्रन जे पूजारन के ज़ियारत न थींदी मरी वेलन जीरन जे पूजारन के नबी साईं जी ज़ियारत न थींदी। नबी साईं जी ज़ियारत उन्हनि खे थींदी जो जेके हिक रब जा पूजारी सजी उम्र पराया बूट पालिश कई पर अर्श वारो थो चए महशर जे मैदान में कोई कंहिंजो बार न खणी सघंदो। अम्मा अबो भाइर मिट घर वारी औलाद बेज़ार हूंदई पर उन ॾींहं ते हिन उम्मत जे लाइ क़यामत जे ॾींहुं सिर सजदे में रखी मोहम्मद मुस्तफा रब खे सॾी शुक्र कयो अगवान सुनो मिलियो अथव ॼमियो आ उम्मत याद मेराज ते थो वञे उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद पुलसरात ते उम्मत याद क़यामत ॾींहुं जो उम्मत याद उम्मत खे ॾाढी वणे नथी पंजर जेॾियूं मुछां ॼण हुंडा गाॾी स्कूटर जा ब्रेक हथ कया थी मर खबर पवई ना ये दाढ़ी हुंदई हे कुरान हथन में आ मोमिन सा दाढ़ी रहमत वारे कुरान मुस्तफा जे गुलामी जे करे मलाइक जो कब्र में रियायत भी कंदस इज्जत भी इज्जत भी रियायत भी कब्र में थींदई हिन मुस्तफा जे सुन्नत जे करे ॾाढा चओ सुभान अल्लाह। अम्मा आमना चयो बच्चो पेट मुबारक में आ हे सीरत जो जलसो आ चवे तो लक़द मन अल्लाह कुरान और नबी जो शान जो खीर में खंड ये कुरान शफात कई हजरत हंबा वारा पाड़े ओड़े वारा तभी तुझी जा जन्नत ये मोहम्मद मुस्तफा शफात कई तभी तुझी जा जन्नत खबे त जन्नत नहीं न तो हित किए आयो है हेडों भी मच्छर ही फिरन था मारे तक गर्मी में आयो है हवा कोने का पर छो आयो है तो मन कुरान बुधा तो राजी थी पे का जन्नत में जाए अलबत्ता ताकी गुमो मिनंदे मां वडो थोड़ो कयो आ जो चूंडे तवा के रसूल ॾिन सुभान अल्लाह चौड़ा दिया अमा आमना थी जय बच्चो पेट मुबारक में आ मक्के जे जबलन माऊ मक्के जे गिटिन माऊ मक्के जे बागन माऊ गुजर पई कया ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लकिया आमिना मुबारक जया मना मुबारक जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ यो मामूली बच्चो नथी सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन
यो अगने पोयन जो सरदार थी आमना जमी पवई इन जो नालो मोहम्मद रखिजा हजरत हंबा वारा यक वारा पारे ओड़े वारा एड़ो नालो महबूब जो रखे जे जे नाले वठण सा चो चपन के चुमी थी अची वने मोहम्मद सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी संजा बनाला जाती ब्या लकब फरशत मोहम्मद अरशद अहमद ए आलम वेठान हेरे कन्ने मोहम्मद माना सारायल अहमद माना सारा कंदड़ हाने कन्न खोले बुध जाए नबी जी तारीफ करे ता अल्लाह करे जो रब जी तारीफ करे ता असां जो नबी करे हुजूर जी तारीफ कई अलम नशरा लक सदरक कुरान पढ़ा तो रुठल राजी थी ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह अलम नशरा लक सदरक अच्छा आवाज तो माटो देस कुछ अल्लाह अलम नशरा लक सदरक ववज़ाना अनका विज़रक अल्लज़ी अनकज़ ज़हरक वरफ़ाना लक ज़िक्रक ए मुस्तफा जी तारीफ पाण तो करे हाँ कन्न खोल मूसा जेड़ो नबी कलीमुल्लाह जो जेके लक़ब मिलियो आ वो दुआ पियो घुरे अर्ज़ु कई रब्बि इश्रह ली सदरी सीने मुझे के खोल पंज अर्ज़ कई पंज ही रब कबूल कयन समूरा जो अल्लाह जेड़ो को सखी कोने